बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। सदक़ल्लाहुल अज़ीम। असांजो उन्वान आहे तौहीद ऐं शिरक जी वज़ाहत। तौहीद छाखे थो चइजे, शिरक छाखे थो चइजे, क़ुरान और सुन्नत जी रोशनी में अॼु बयानु कबो। अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो आहे? अल्लाह जी फरमायो वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। घणा माण्हू ईमान आणनि था अल्लाह ते पर उहे शिरक था कनि, उहे मुस्लमान मुशरिक आहिनि। हाणे शिरक छा आहे, तौहीद छा आहे, उन जी ज़रूरत आहे त मालूम थिए। तौहीद वहद युवहिदु तौहीदन, तफ़ील जो बाब आहे, माना अकेलो करे मञणु, हिकु करे मञणु। वहदत खां वरितल आहे, अकेलो हिकु। मफ़हूम आहे त अल्लाह खे ज़ात में सिफ़ात में वहदहु ला शरीक करे मंझे। अल्लाह अकेलो आहे, रिज़्क़ रोज़ी ॾियण में, धीअरूं पुट ॾियण में, मौत हयाती ॾियण में, ॾुख तकलीफ़ ख़ुशहालियूं ॾियण में, बीमारी ॾियण ऐं लाहिण में अल्लाह अकेलो आहे। नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह अकेलो आहे, ॿियो केरु कोन्हे को। इहो सभु कुझु अल्लाह जे तरफ़ां सम्झणु, इन खे चइबो आहे तौहीद। ऐं अल्लाह जे खां न सम्झणु, ॿिए खां सम्झणु, इहो आहे शिरक। शिरक चइबो आहे शरक या शिरक शराकतन, माना भाङे भाईवार बणाइणु, ॿिए खे गॾणु। अब आहे ठीको खणो जाइ जो, ॿ ॼणा गॾिजी पिया। अब आहे तव्हांजी वारीदा खणो, चए असां ॿ ॼणा गॾु आहियूं, गॾिजी था कमु कयूं। हीउ कमु आहे, हेॾे वञो, चए असां ॿई था वञूं, तूं भली हिकिड़े जो ख़र्चु ॾे, असां ॿई था वञूं। शरीक चइबो आहे भाङे भाईवार खे। ऐं न अलाह खे को जेकॾहिं सम्झे अलाह बि औलाद ॾिए थो, ॿियो बि ॾिए थो, इहो मुशरिक चइबो। अलाह बि बीमारियूं लाहे थो, ॿियो बि लाहे थो, इहो मुशरिक चइबो। ऐं तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो, हाणे आम माण्हू वीचारा जेके बेख़बर भुलियल मुस्लमान चवंदा आहिनि, असां को बुतनि जी पूॼा थोरी था कयूं, असां न बुतनि जी पूॼा था कयूं, न को नबियुनि वलियुनि खे अलाह जे बराबरि था सम्झूं, न को नबी वलीअ खे, अलाह जे बाने खे, बुज़ुर्ग खे को अलाह था सम्झूं। असां त उन्हनि खे रब जा प्यारा ऐं लाडला था सम्झूं। असां उन्हनि खे पंहिंजे लाइ सिफ़ारिशी था सम्झूं। असां ईअं था चऊं त हिननि जी ख़ुदा सां तालुक़ु आहे। जीअं तव्हांजो बाबा कंहिंजो तालुक़ु DC सां हुजे, कंहिंजो SP सां हुजे, थाणे ते कमु पवंदो त जंहिंजो SP सां तालुक़ु हूंदो उन माण्हू खे वठी वञिबो। जेकॾहिं कंहिंजो तालुक़ु यूनिवर्सिटी में आहे, भली ग़रीब हुजे, अबा हिन मुलाज़िम खे, ग़रीब खे VC साहिबु भाए थो, जेकॾहिं यूनिवर्सिटी में कमु पवंदो त उन मुलाज़िम खे वठी वञिबो, त हिन जो उॾाए बणायल आहे, तालुक़ु ठहियलु आहे। तंहिंजे करे अलाह वटि असां इहे पंहिंजा सिफ़ारिशी था चऊं त अलाह असांजी न ॿुधंदो त हिननि जी ॿुधंदो। माण्हुनि जो इहो चवणु आहे। अबा पहुतो अलाह ताईं कोन्हे, वरी पहुतो अहलुल्लाह ताईं नाहीं, वरी अलाह ताईं थो पुॼी, विच में ॾाकिणे सीढ़ी रखबी। मुंहिंजा दोस्तो, सूरत यूनिस आयत नंबर 18 अल्लाह फरमाए थो वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यनफउहुम वला यदुर्रुहुम वयक़ूलून हाउलाए शुफ़आउना इंदल्लाह। सूरत यूनिस में अल्लाह चए थो माण्हू पूॼा कंदा उन्हनि जी जेके ला यनफउहुम, न नफ़ो ॾेई सघंदनि, वला यदुर्रुहुम, न नुक़सान ॾेई सघंदा। अब जेको बुज़ुर्ग पीर आहे, नफ़ो बि न ॾेई सघंदो, नुक़सान बि न ॾेई सघंदो। जे जहिड़ो आहे त बि न ॾेई सघंदो, उनजे हथ में थोरी आहे। मरी वियो त बि कोन ॾेई सघंदो। वयक़ूलून हाउलाए शुफ़आउना इंदल्लाह। जीअं हाणे माण्हू मुशरिक था चवंदा अलाह वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि, हीअ असांजा अलाह वटि सिफ़ारिशी आहिनि। अलाह चए थो बाक़िलो वहदहु ला शरीक आहे, मूंखे सिफ़ारिश जी ज़रूरत ई न आहे। सिफ़ारिशी तॾहिं खणी था वञूं VC साहिब वटि जॾहिं असांजो उते जान पहचान कान्हे का। DC वटि सिफ़ारिशी तॾहिं खणी था वञूं जॾहिं उते असांजी अलेक सलेक कोन्हे का। वॾे खान भोतार वटि तॾहिं सिफ़ारिशी खणी था वञूं जॾहिं असांजो उते तालुक़ु न आहे। अब असांजे बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे, पर मुंहिंजी उतां डायरेक्ट डायलिंग कान्हे का, जंहिंजी डायरेक्ट हूंदी उनखे वठी वेंदासीं। अलाह चए थो मूं वटि डायरेक्ट अचो, मूं वटि सिफ़ारिश जी ज़रूरत ई कोन्हे को। अलाह पाण इन शइ जो जवाबु ॾेई छॾियो त मूंखे सिफ़ारिशनि जी ज़रूरत कोन्हे का, आउं इन्हनि सिफ़ारिशुनि खां पाक आहियां। तंहिंजे करे दोस्तो, ऐं नबी वली
जेके बि आहिनि इहे सभई अलाह जा बानड़ा आहिनि, अलाह न आहिनि। नबियुनि वलियुनि जी इन्हनि जी इबादत करणु, इन्हनि जे पुठियां लॻणु, इहो बि शिरक। अॻे का हिंदुनि में मुस्लमान में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? आवाज़ सुखा बासूं फिलाणे मंदर ते खणी वञूं, रामा पीर ते खणी वञूं, अलाए किथे किथे खणी वञनि, उते ॾियो अचनि। मुस्लमान उहो कमु शुरू कयो। हीउ फिलाणो जेको आहे सो मींहुं वसाईंदो, फिलाणो पुट ॾींदो, फिलाणो हेॾो आहे, इन्हनि जा भोपा पिंडत इन जा इहे कमु आहे। असां वारनि जो बि कमु इहो ई थी पियो, चए हिननि जे ज़रिए असांजो कमु थींदो। अलाह साईं फरमाए थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ईसाइनि छा कयो? अलाह कयूं, अलाह आहे या अलाह जो पुटु आहे। मसीह इब्नुल्लाह चयूं अलाह जो पुटु आहे। पोइ क़ुरान शरीफ़ में अचे थो अलाह ताला हज़रत ईसा खां पुछंदो, सूरत माइदा आयत नंबर 116 सिपारो 7 फरमाए वइज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम अअंत क़ुल्त लिन्नासि इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैनि मिन दूनिल्लाह। अलाह से ईसा पुटु मरियम खे चवंदो माण्हुनि खे तो चयो छा मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे, इत्तखिज़ूनी वठो मूंखे, व उम्मी मुंहिंजी माउ खे इलाहैनि ख़ुदा करे, मूंखे बि ख़ुदा सम्झो, मुंहिंजी माउ खे बि अलाह सम्झो, मिन दूनिल्लाह अलाह खां सवा सायूं। पोइ अलाह से क़ुरान में फरमाए थो काल सुभानक, हज़रत ईसा चवंदो अलाह तुंहिंजी ज़ात पाक आहे। मा यकूनु ली अन अक़ूल मा लैस ली बिशै बिहक़, मां अहिड़ी ॻाल्हि कीअं चवंदुसि जेका नाहक़ आहे। मा यकूनु ली अन अकून मा लैस ली बिहक़, मां अहिड़ी ॻाल्हि न चई सघंदुमि जेको हक़ ई कोन्हे, ऐं कीअं चवंदुसि त पर रब इन कुंत कुल्तु फ़क़द अलिमत, जेकॾहिं मूं हुनखे चयो आहे त तूं ॼाणी थो, राज़ तोखे मालूम आहिनि, मूं चयो कोन्हे को, इहो ज़ुल्म ऐं नाहक़ आऊं चई नथो सघां, पर जे मूं चयो आहे त राज़नि जो ॼाणींदड़ तूं ई। फरमाईं त तफ़सीर में अचे थो हज़रत ईसा खे जॾहिं अलाह चवंदो त तो हिननि खे चयो त मूंखे अलाह करे मञो, ईसाई अलाह हज़रत ईसा खे अलाह था सम्झनि। तफ़सीर में अचे थो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे इन जिस्म में हींअर असांखे पघर थी वियो आहे न, हिते पघर जी जाइ ते रतु टिमंदो, एॾी परेशानी थी वेंदी, चवंदो त मूं त बिना ई चयो ई कोन्हे को, एॾो वॾो इल्ज़ाम। माना अलाह जे आॾो शिरक खे हज़रत ईसा खे बि ख़बर आहे त अलाह खे केॾो वॾो इहो नापसंदीदा अमल आहे। माना नबी वली जी बि नथी करे सघिजे इबादत, उनखे बि नथो घुरी सघिजे। माण्हू अजायो ॿिए हंधि था वञनि। हज़रत मौलाना अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैहि सिजाउल्लाह फरमाईंदा अबा कंहिं बुज़ुर्ग ॾे वेंदे त बि गाॾीअ ते पंधु करे वञिणो पवंदो, कंहिंखां सॻो फीणो पढ़ाईंदे त बि ₹1 5 रुपया, उन वक़्तु इहे हूंदा, हाणे त 5.25 जी ॻाल्हि ई कान्हे का, हाणे त 1000 ॼणा था पवनि, त बि ॾियणा पवंदा। अलाह खे जॾहिं तूं सॾींदे त कंहिंजी बि ज़रूरत कोन्हे का। ऐं अलाह साईं खे जॾहिं बहानो सॾे थो न उदऊनी अस्तजिब लकुम, अलाह चए थो मूंखे सॼो मां हाज़िर आहियां। जॾहिं बेक़रार बहानो तड़पी अलाह खे सॾे थो न पोइ अलाह जो हुन सां डायरेक्ट तालुक थी थो वञे। बचे खे ख़बर आहे नंढो ॿारु माउ सां ज़िद कंदो, पीउ सां भाउ मूंखे गाॾी वठी ॾे, साइकिल वठी ॾे 5000 वारी, हाणे उनखे इहा ख़बर कान्हे त बाबे पघार खपाए जहिड़ी एडवांस मिली वियसि, महीनो 40 पियो हले, ॿारु रोए थो रड़े थो, हुनजो ज़हन आहे त मूंखे हितां मिलंदी। हाणे जॾहिं ॿारु घणो तड़पी पियो त पोइ पिणु कर्ज़ बि वठंदो, हेॾा होॾा पटसट कंदो, न त महांगी बि वठी ईंदो त पुट खे राज़ी रखां। माना ॿार जो तड़पण फथकण पीउ खे बर्दाश्त कोन्हे। अलाह जी मोहबत, अलाह इन बचड़े जी मोहबत पीउ में 30% विधी आहे, माउ जी मोहबत बचड़े में 30%, पीउ जी मोहबत 30%, अलाह खे बानो 70% प्यारो आहे। 30% बचड़ो प्यारो आहे त पीउ बेक़रार बचड़े जी तड़पण बर्दाश्त नथो करे सघे, जेको बानो अलाह खे 70% प्यारो आहे, अलाह उन बाने जो तड़पण बर्दाश्त कंदो न करे सघंदो न। अकुल त ॾिसो 30% जी मोहबत आहे, पीउ सॼो ॾींहुं पियो थो मज़ूरी करे, सॼो ॾींहुं पियो थो उस ते कमाए, जिस्म जो हर उज़वा ख़तम, रंग ख़तम थियो वञे, केॾो बि भूरो हुजे सॼो ॾींहुं उस ते कारो थियो वञे, पंहिंजो वेझण विसरी वियो, शैम्पू साबुण हणणु विसरी विया, कपिड़ा भला पाइणु विसरी विया, त मुंहिंजो बचड़ा इहे सभु, इहो शैम्पू बि भला हणे, इहो कपिड़ा बि भला पाए, इहे चपल बि भला पाए, पाण छिगल चपल पाए पियो वञे। 30% वारी मोहबत वारो पीउ बचे लाइ एॾो बेक़रार आहे, अलाह खे बानो 70% प्यारो आहे, अलाह हिन बाने लाइ बेक़रार न हूंदो। अकुल त अलाह ॾिनो आहे न, कुझु त इंसान पंहिंजी सम्झ खे तौरु यहूदियुनि ईसा आहिनि, अलाह खे छॾे करे पंहिंजनि
आलिमनि भोपनि पीरनि खे सभु कुझु सम्झूं, वाही सभु छॾींदा। अलाह असीं हुननि जी मुज़म्मत बयानु कई। सूरत तौबा आयत नंबर 31 पारो 2 अल्लाह फरमाए इत्तखज़ू अहबारहुम व रहबानहुम अरबाबम मिन दूनिल्लाह, इन्हनि पंहिंजनि आलिमनि खे, अहबार हिब्र खे चइबो आहे, हिब्र मस खे चइबो आहे, मस जो ॼाणू लिखंदड़ आलिम हूंदो, इन्हनि पंहिंजनि आलिमनि खे व रहबानहुम पीरनि खे, बुज़ुर्ग जेके चिलो काटीनि सॼी राति इबादत में हुजनि, अरबाबन रब करे वरितऊं, अरबाब रब जो चइबो आहे, मिन दूनिल्लाह अलाह खे चयूं त हे असां छॾे, अलाह खे छॾे, मिन दूनिल्लाह जी माने अलाह खे छॾे करे हिन पीर खे रब करे वरितई, हिन आलिम खे रब करे वरितई। फरमाए वल मसीह इब्न मरियम, ईसा पुट मरियम जंहिंखे अलाह करे छॾियऊं, हुनजी माउ जहिड़ी आहे, जंहिं मां ॼाओ आहे उहा बि जहिड़ी आहे, त बि चयूं अलाह आहे। फरमाए वमा उमिरु इल्ला लियअबुदू इलाहम वाहिद, इन्हनि ईसाइनि खे यहूदियुनि खे हुकुम कयो वियो त अलाह अकेले जी पूॼा कयो, तव्हांजो अलाह अकेलो वहदहु ला शरीक आहे, ला इलाहा इल्ला हुव, नाहे कोई बात जे लाइक़ मगर अल्लाह, सुब्हानक अम्मा युशरिकून, तुंहिंजो रब पाक आहे जंहिंखां उहे शरीक था कनि, अलाह खे भाङे भाईवार बणाइनि था, अलाह सां इन्हनि सभिनी खां वधीक पाक आहे, इन्हनि शिरक वारनि खां, रब खे शरीक करण वारनि खां अलाह पाक आहे। तंहिंजे करे दोस्तो अलाह वहदहु ला शरीक खे कंहिंसां न जोड़बो। वरी जे उन्हनि मुशरिकनि खां पुछिजे त भला ज़मीन कंहिंजी आहे, ज़मीन में आसमान जो ख़ालिक केरु आहे, सूरत मोमिनुन आयत 84 पारो 18 क़ुर खोले पियो ॿुधायां, आयत इन जे करे थो ॾसियां त जीअं तव्हां वञी क़ुर खोले ॾिसो, चइबो आहे रब चए थो आउं आहियां ज़मीन आसमान जो मालिक, नबियुनि खे बि इख़्तियार कोन्हे को, तव्हां किथां आहियो, चईसि तूं ॻाल्हि सम्झंदे कोन, अड़े सम्झंदे, जीअं क़ुर में मोले ॾेखारियो तूं बि ॾेखार, तूं बि ईअं ॾेखार, अलाह ने दिमाग़ ॾिनो अथई, सम्झ ॾिनी अथई। फरमाए कुल लिमनिल अर्दु वमन फीहा इन कुंतुम तालमून, सोना पुछी न त ज़मीन ऐं जेको कुझु ज़मीन में आहे कंहिंजो आहे, ज़मीन जो मालिक केरु आहे, वमन फीहा जेको कुझु ज़मीन में आहे, हाणे ज़मीन में जेको कुझु में असां तूं सभु अची वियासीं, चरंद पुरंद हे सभु शयूं अची वियूं। अलाह से फरमाए थो सयक़ूलून लिल्लाह, इहे मके जा काफ़र मुशरिक, या उन हुज़ूर नबी खां अॻु में यहूद नसारा जे वक़्त में जा अंबिया जॾहिं पुछनि पिया, सयक़ूलून लिल्लाह, चवनि पिया सभु कुझु अलाह जो आहे, ज़मीन बि अलाह जी, ज़मीन में रहंदड़ बि अलाह जा। कुल अफला तत्तकून अफला तज़क्करून, पोइ चओ न अञा बि नथा नसीहत हासिल कयो, जॾहिं ज़मीन ऐं ज़मीन में सभु कुझु शयूं चुरंदड़ पुरंदड़ अलाह जूं आहिनि, उन्हनि जो ख़ालिक मालिक अलाह हुआ, तसरुफ़ कंट्रोल कंदड़ अलाह हुआ, पोइ बि सम्झ ख़ाली अथव, पोइ बि नसीहत नथा हासिल कयो। कुल मन रब्बुस समावाति सबअ व रब्बुल अर्शिल अज़ीम व रब्बुल अर्शिल अज़ीम, सोना पुछी न, अलाह असीं पंहिंजे हबीब मोहम्मद मदीने वारे मीर खे चए थो पुछी न, सतनि आसमाननि जो रब केरु आहे, अर्श अज़ीम जो रब केरु आहे, सयक़ूलून लिल्लाह, चवंदा सिघो ई चवंदा, सीन जी माना आहे जल्दी जी, अनकरीब चवंदा, सोचींदा बि कोन, हिकिड़ो सोचबो आहे। अब पाकिस्तान कॾहिं ठहियो, जो छोकिरे खां उस्ताद तकड़ में पुछंदो यादि हूंदुसि त बेकर शिशदर थी वेंदो, ख़बर ई न पवंदी। नंढे खे चइबो आहे कंहिंजो पीउ आई, उहो पंहिंजे पीउ जो नालो ॿुधाए छॾींदो, ईअं न चवंदो मां हुनजो पुटु आहियां, पर जे तकड़ में पुछोसि कंहिंजो पीउ आई त पिण जो नालो ॿुधाईंदो, ईअं न सोचींदो त मूंखां सवाल कंदड़ सवाल बि तो कयो आहे, मां नंढड़ो आहियां, मां तॾहिं पीउ जॾहिं वॾो थियां तॾहिं पीउ बणबुसि, त हे सोचींदा ई न। सयक़ूलून लिल्लाह, क़ुर चए थो सिघो ई चवंदा अलाह हुआ, अलाह साईं चए थो सोना पोइ चई अफला तत्तकून, उन रब खां डिॼो नथा, जॾहिं सतनि आसमान जो मालिक रब चओ बि था, मके जा मुशरिक मञींदा सतनि आसमान जो मालिक रब, अर्श अज़ीम जो मालिक रब, पोइ उनखे छॾे वरी ॿियनि जे काॾे था पुठियां लॻो, उन अलाह वहदहु ला शरीक खे छॾे वरी ॿियनि जे पुठियां कीअं था लॻो। सूरत अनकबूत आयत नंबर 63 सी पारो 21 फरमाए वला इंसाल तउम मन नज़्ज़ल मिनस समाइ माअन फअहया बिल अर्द मिन बाद मौतिहा लयक़ूलुन अल्लाह, सोना जे चवंदे न त भला मींहुं केरु थो वसाए आसमान मंझां, ख़ुश्क ऐं वेरान ज़मीन खे साओ केरु थो करे, सलाह केरु थो कढे, अलाह जी चए थो पोइ चवंदा लयक़ूलुन, ज़रूर ज़रूर चवंदा, माना बिना शक जे यकीन सां चवंदा अल्लाह, मींहुं रब थो वसाए, ज़मीन गैराबाद खे आबाद रब थो करे, इन ख़ुश्क बरपट ज़मीन मां सलाह फल फ्रूट रब थो कढे,
अल्लाह जी फरमाए थो कुल अल्हम्दुलिल्लाह, चओ सभु तारीफ़ूं मुंहिंजे रब जूं, बल अक्सरुहुम ला याकिलून, बल अक्सरुहुम ला याकिलून, इन्हनि मां घणा अकुल खां ख़ाली। जॾहिं मींहुं रब वसायो, ज़मीन मां ख़ुशहालियूं हरियालियूं रब कढियूं, सरसब्ज़ी रब कई, साओ इन ज़मीन खे रब कयो, त पोइ चओ बि था, पोइ बि रब छॾे वरी पंहिंजे पुठियां भॼो था, पोइ तव्हां जहिड़ो बेवकूफ़ त ॿियो आहे ई कोन, तव्हां जहिड़ो बेवकूफ़ को आहे ई कोन। ऐं हिन अॼोकल्ह भुलियल मुस्लमाननि खां त अॻे दौर जा हुज़ूर जे ज़माने जा मुशरिक भला तकलीफ़ पहुचंदी आहिनि न, पोइ रब खे छॾींदा। ॿेड़ी में जॾहिं ॿुॾण लॻा चवंदा हाणे रब तूं ई, हे असांजा पीर फ़कीर भोपा जेके बि आहिनि, इहे देवताऊं जेके बि आहिनि, इहे कंहिं बि कम जूं न आहिनि, इहो रामा पीर बि ख़तमु, सभु ख़तमु। अलाह साईं उन्हनि जो ज़िक्र क़ुर में फरमायो आहे। सूरत अनकबूत आयत नंबर 65 सिपारो 21 फरमाए फ़ैज़ा रकीबू फिल फुल्क दावुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, जॾहिं ॿेड़ीअ में पहुता ऐं ॿेड़ी में ज़िलज़िलो अचणु शुरू थियो, दरिया जूं छोलियूं ई मस्तियूं लॻियूं, फरमाए दावुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, अल्लाह अकेले खे पुकारींदा। हाणे ॿिए कंहिंजी नथा सॾनि, हाणे रामा पीर बि यादि नथो अचे, हाणे पिंड ताईं भोपो बि नथो यादि अचे, हाणे न गीता यादि पई अचे न काशे अचे पई। फरमाए फलम्मा नज्जाहुम, हाणे अलाह खे जो सॼो रब ख़ुशहाली ते पहुचाइनि, इन समुंड मां अची ख़ुश्की ते पहुचा, फलम्मा नज्जाहुम इलल बर्र, सुकी ते अची पहुता, इज़ा हुम युशरिकून, उते जो उते ई वरी शरीक शुरू करे ॾींदा, उते ई उते बि फिलाणे बचायो। ऐं हींअर वारा जेके मुशरिक आहिनि न, उन्हनि में सम्झ ई कान्हे, उहे अॻियनि मुशरिकनि खां बि चरिया। हाणे भुलियल मुस्लमान मरंदा ई पिया त बि चवंदा यारी वारा पीर सॾ में सॾु ॾिजां, हाणे इहो छा कंदो, इहो पाण रब जो मोहताज। साईं वई मरी भाई माई वई पीरान पीर दस्तगीर ॾे मुंहिंजी ॿेड़ी जंज समेत ॿुॾी वई आहे, साईं पीरान पीर हिकिड़ो गोतो ॾिनो, ॿियो ॾिनो, टियों, चए हीअ बि मुंहिंजी ॾन कान्हे, हीअ बि कोन्हे, 10 खां पोइ 11 कढी नी, चए हे मुंहिंजी ॿेड़ी आहे, चओ सुभान अल्लाह, माण्हू बेवकूफ़, वाह वाह। अरे ॻाल्हि इहा कयईं किथां, मां क़ुर ॿुधायां पियो, सिपारो रुकू आयत ॾसियां पियो, चई सोना जो 11 वारे पीर जो ॿेड़ी कढी ॾिनसि त किथां कढी ॾिनईसि, को हदीस में ॾेखार, क़ुर में ॾेखार, अवा शयूं ॿ आहिनि, या मोहम्मद मीर जो फरमान या क़ुर, या अञा टीं बि शइ आहे। असां मुलनि जा त पंहिंजा मसलक आहिनि, जिते पेट मिलियो उते हलियो। उहे मुशरिक जॾहिं फासंदा त रब खे यादि कंदा, छुटी वेंदा त पोइ पंहिंजनि खे यादि कंदा। हे त मरंदे बि चवंदा बाबा हाणे फिलाणो मूंखे दम दस्तगीर पुॼाईंदो, फिलाणो कढंदो। हज़रत मौलाना साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो वियो, चई साईं चोर ॾिठमि, उते घर पियो घिरे, तुंहिंजी शकिल अची वई, चोर भॼी वियो। हज़रत मौलाना साईं हमादुल्लाह हाले जी दरगाह हाले शरीफ़, इन पनो आकिल में वॾी दरगाह आहे। पोइ हज़रत वटि अर्ज़ु, हज़रत चयो बाबा शैतान हुई मुंहिंजी शकिल ॼाणे, तोखे पियो शिरक करावई, तोखे पियो मुशरिक बणावई, मूंखे ख़बर ई कोन्हे का, तोखे रब उन तुंहिंजे चोरी ऐं नुक़सान खां, माल खां वञण खां तोखे रब बचाए, मूं में कुझु बि कोन्हे। ऐं असां जहिड़ो पीर हुजे चए वाक़ई ॾिस, हिन खां पुछो मां कीअं बचायोमांसि, भंग जे नशे में धुत पियो आहे। असांजे पीरनि जा हाल, उन्हनि जा छोरा अमेरिका ऐं लंडन पढ़नि पिया, पाण उन्हनि जा जेके बैकग्राउंड चेक कंदव त वरी पाण वञी ॾिसो, उनजो इलाज ज़ियाउद्दीन हॉस्पिटल कराची में थिए पियो, हेॾे असांजे दादू वारे पासे आहे, अबा हिते गूंगा ॿधे वञो, साईं जे वण सां ठीकु थी वेंदा। साईं जो इलाज ॿाहिरि मुल्क पियो थिए, साईं जो इलाज ज़ियाउद्दीन हॉस्पिटल कराची में पियो थिए, साईं हिते सभिनी जा बिना कंहिंजे ऑपरेशन पियो करे। वाह जो तुंहिंजो कमाल आहे, वाह जो साईं बि हिते, साईं जे छोरे खे बि ॿधु न हिते, साईं जे पुट खे छो था डॉक्टर ॾेखारियो। अगरि ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे, लॻे थो सम्झ में नथी अचे। साईं जे पुट वटि दरगाह ते अची सत ॿधी ठीकु कयो, ठीकु थियो वञनि, त पोइ साईं जो छोरो बि हिते ई ॿधु न, ख़बर पएसि। असांजा माण्हू बि सादा, अकुल आहे कोन, खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके अलाह जे घर में नथो ॿुधाए सघां, जेके हिन मस्जिद हिन क़ुर जे आॾो मुंहिंजो ज़मीर इख़लाक़ मूंखे इजाज़त नथो ॾेई सघे, जेके तव्हांखे ॾिजे। उहो मौलाना अब्दुल कादिर हिंद रहमतुल्लाह अलैह चवंदो, ॾे कुकुड़ घिन पुत्र, हाणे कुकुड़ ते बि पुत्र पिया ॾियनि बि, वड़े वाह। आवा आई साईं घणा पुट खपनि, चए अलाह न ॾिनसि, साईं चयो हिकिड़ो, 2, 3, 5, 7, साईं पे विराईंदो हिते, वड़े वाह साईं, वाह जो सम्झा। अलाह जी चए थो इहो औलादनि जो खज़ानो मूं वटि आहे, यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। सूरत शूरा सिपारो 25 खोले वञी ॾिस क़ुर में, अलाह चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे रुॻो न्याणियूं ॾियां,
यहबुलि मन यशाउ इनासा। मां धीअ ॾियां हाणे सभई पीर वञी ॻोल्ह, सभई डॉक्टर हकीम वञी ॻोल्ह, न थींदुसि। अलाह रुॻो न्याणियूं वयहबुलि मन यशाउ ज़ुकूर, मुंहिंजी मर्ज़ी आहे रुॻो पुट ॾियां। अबा घणा पुट अथई? 7। मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द हो मशहूरी कंडियारे में पढ़ंदो, घणा ॿाहिरि आयो? जी 7। मूं चवण तोखे न्याणी ॾियाई आहे न, यार भेण थी वेंदी। चईसीं धीअ ऐं भेण में फ़र्क़ु आहे, बाबे खे ख़ुशी पंहिंजी धीअ मां थींदी, मुंहिंजी मां किथां थी? 7 ॿाहिरि आहिनि, सभई दवाऊं कयूं, कोन थियो। वरी जेकॾहिं वञो पीर फ़कीर घुमो त बि न मिलियो। फरमाई जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी आहे त ॿई ॾियांसि, धीअ पुट ॿई ॾियांसि। जेकॾहिं वयजअलु मन यशाउ अकीमा, मां संड करे छॾियांसि। कंडियारो में हिकिड़ो डॉक्टर आहे, पाण हिकिड़ी शादी कई कुझु न थियुसि, ॿी शादी कई कुझु न थियुसि, पाण बि ठीकु, माई बि फिट, का बि तकलीफ़ कान्हे। इन्हनि शयुनि जा ॼाणींदड़ आहिनि। तव्हां बि वञो घुमी फिरी अचो, कुझु न थींदो। रब ॾिए त देरी कोन्हे का, मुसबिबुल असबाब उहा। फरमाई मां जे संड करे छॾियांसि, पूरी दुनिया तव्हांखे औलाद नथी ॾेई सघे। हे बसि पोइ आई हिकिड़ो ॿ 5 7 बसि हलाए को, कीअं पियो मिठाई पियो विराए हलाइजा। मुंहिंजा दोस्तो, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे हथ में आहे ई कोन। सूरत ज़ुमर आयत नंबर 3 सिपारो 23। अलाह जी फरमाए अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस, पुकार रुॻो अलाह अकेले कबी, सॾु रुॻो अलाह कबी, ॿिए कंहिंजे बि न। ॿिया सभु तव्हांजे खीसनि में नज़र पवंदी। मूं जहिड़े मौलवी खे बि जेकॾहिं हीउ चाचो 5000 ॾींदो, ऐं हिनखे वॾो भाकुर पाईंदुसि, भाऊ अकरम न ॾींदो 500, पोइ ॾिसंदोमांसि ई कोन, भली छा हुजे, कारोबारी आहे सेठा छा वञे। मूंखे जेको 5000 ॾींदो, भली ग़रीब रेड़ी वारो हुजे, ऐं मौलवी बि हुनजे पुठियां हूंदुसि, जीअं जीअं कमु भली ग़रीब आहे पर वॾी दिलि साफ़ अथसि। हाणे दिलि साफ़ अथसि, साईं जे खीसे में 5000 रुपया पिया हुआ, दिलि साफ़ 5000 में पई ठही। मां तव्हांखे काफ़ी दफ़ा ॿुधाईंदो आहियां, असांखे 50000 ॾियो, 5 लख ॾियो, तव्हांखे जन्नत जा सर्टिफिकेट ईअं पिया विराईंदासीं। ओॾे वञी जेके बि पादर खणो, उहो हिकिड़ो अमरा वठी वियो मौलवी खे, चई बाबे खे बख़्श, माल जो भला रखी, चई अलाह असीं जन्नत पुॼाइजांसि, हीअं कजांसि। छोरो चए मुश्किल, चए छा पियो थी? चए बाबे अहिड़ा अमल ई कोन आहे, चए तूं दुआऊं पियो घुरी, हे त माल सणबो ॾिसी पियो घुरी। अलाह जी फरमाए वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे दोस्त था करे वठनि। दोस्त करे माना अलाह खां सवाइ ॿियनि खे ख़ालिक मालिक पिया सम्झनि, नफ़े नुक़सान जो मालिक था सम्झनि। फरमाई मां नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, हू चवंदा त असां इन्हनि खे रुॻो अलाह जा वेझड़ो था सम्झूं, ईअं था सम्झो त अलाह जे वेझे आहिनि, तंहिंजे करे। अलाह जी फरमाए इन्नल्लाह यहकुमु बैनहुम मा हुम फीह यख्तलिफून, उहो अलाह फ़ैसिलो कंदो। अलाह अॻे ई चई छॾियो, कंहिंजी पूॼा न आहे करणी, मूं अकेले जी करणी आहे। मां पंहिंजा असिस्टेंट रखिया ई कोन के, भली असांजो चङो मुड़ुसु वज़ीर आला वज़ीर आज़म पंहिंजा करप्ट DC पंहिंजा करप्ट माण्हू रखी छॾे, जेके VC पंहिंजा माण्हू रखी छॾे, जेके विच में वरी सेटिंग कनि, पैसा पिया वठनि, करप्शन पिया कनि, इहे CM PM रखी छॾनि। अलाह चए थो मूं वटि अहिड़ो को बि सिस्टम कोन्हे जो असिस्टेंट रखी पंहिंजा भोतार ऐं मुजेरी ऐं जेको आहे जो रखी पंहिंजा कमु कजनि। अलाह वटि हिननि कंहिं शइ जी बि ज़रूरत कोन्हे, छो त दिलनि जा राज़ अलाह ॼाणींदड़ आहे, सभिनी जे हाल ऐं ख़्याल खे अलाह ॼाणींदड़। अलाह खे असिस्टेंट रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? तंहिंजे करे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे आॾो न झुकबो। फरमाए वलइन सालतहुम मन ख़लक़ अस्समावाति वल अर्द लयक़ूलुन अल्लाह, सूरत ज़ुमर आयत 38 पारो 24। जेकॾहिं सुहिणा तूं पुछंदे न त ज़मीन आसमान खे पैदा केरु कंदड़ा, चवंदा अल्लाह। जॾहिं ज़मीन आसमान जो ख़ालिक अलाह हुआ त पोइ असांखे न ॾेई सघंदो? ज़मीन आसमान जे निज़ाम खे हलाए पियो, असांखे छॾे ॾींदो? साईं फिलाणो जो साईं त कूड़ जहिड़ो माण्हू ई कोन्हे। अब साईं जी त ॻाल्हि ई नथा कयूं, क़ुर ॾेखारे न, हदीस ॾेखारे, बाक़ी अहिड़ा किताब त खोड़ लिखियल आहिनि। सूरत ज़ुख़रुफ़ आयत 87 पारो 25। फरमाए वलइन सालतहुम मन ख़लक़हुम, जेकॾहिं खां तूं पुछंदे बा ज़मीन आसमान हे दुनिया कंहिं पैदा कई आहे, कहिड़ा ख़ालिक हिन जो? अलाह साईं चए थो लयक़ूलुन अल्लाह, ज़रूर ब ज़रूर चवंदा अल्लाह, इन में शक ई न आहे। लयक़ूलुन सीगो आहे, काश तव्हांखे अरबी अचे ऐं सम्झायां, इन माना ज़रे जो शक ई कोन्हे, वॾे एतमाद ऐं पक सां चवंदा त अल्लाह हुआ। अलाह जी फरमाए थो जॾहिं सभु शइ असां सम्झो फअन्ना युफ़कून, पोइ काॾे था फिरी वञो? जॾहिं मालिक ऐं ख़ालिक अलाह खे था सम्झो त पोइ वरी ॿियो रस्तो छाजो था वञो? चईसीं अलाह बि अलाह हुआ, पर फिलहाल खां बि फिटाइण चङो कोन्हे को। उहो मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहिबु सुठे सुरीले आवाज़ में ख़तीब आहे, चयऊं हेॾे थर वारे साइड वाइज़ ते वियुसि। पोइ ड्राइवर जेको उतां मक़ामी हिकिड़ो हो, असांजी गाॾी ते न हुआसीं, चईसीं हिन दरगाह ते जे 500 न ॾिबा 100 न ॾिबो त गाॾी जी एक्सिल भॼी पवंदी। मूं चयोमांसि एक्सिल राड जेको बि भॻो भली लखनि में नुक़सानु थिए, आउं भरींदुसि, बीहणो न आहे। चईसीं न बीहंदा आहियूं? चई बाबा तूं न बीह, तुंहिंजो नुक़सानु आउं भरींदुसि, तुंहिंजी टैक्सी मूं कराई आहे, नुक़सानु बि आउं भरींदुसि। चई हली हलियो, कुझु बि कोन्ह थियो। हाणे माण्हुनि जो ज़हन वेठल आहे,
जे साईं खां फिट आई त हाणे मरी वेंदे। गुलाम मोहम्मद कादियानी नबूअ जी दावा कई। पोइ हिकिड़ी उन वक़्त जी औरत हुई हसीना बेगम या को नालो हुउसि, पोइ चई त इहा मुंहिंजी ज़ाल थींदी। हाणे उहा ॾिनली फौजी खे, फौजियुनि जा दिमाग़ पंहिंजा चई बा मुंहिंजी मंगे थी आऊं पण ॿुधे भली कूड़ो न बि हुजे छा बि हुजे। चई यार हे छा थो चए। पोइ उहो परिणियो, कुदरती साल ॾेढ खां पोइ हुनखे अलाह जो मौत आयो। चयो इहो मरी वियो, हाणे मुंहिंजे निकाह में ईंदी। पोइ बि हुन सां निकाह न कयो। मौलाना जमालुल्लाह हुसैनी इंढणो पने आकिल जो सिंधी हो, हुन असांखे पढ़ायो मुल्तान में, वफ़ात करियो। मौलाना चयो त असां नंढे हूंदे उहा औरत ॾिसी आयासीं, 65 साल जी उमिरि में बि एॾी ख़ूबसूरत हुई। वाकई मिर्ज़ा कादियानी अंधो भुलियो न हो। 65 साल जी उमिरि में बि असांजी उमिरि नंढड़ी हुई, उहा एॾी ख़ूबसूरत हुस्न जमाल वारी। पर कादियानी पेशण कोई हिकिड़ी बि सची कान थी। उहो मुड़ुसु मरी वियो, वरी ॿियो परिणियो, हुनखे आख़िर ताईं न मिली। अब साईं सां फिटाईंदे साईं कुझु बि कोन्हे। तालुक जॾहिं रब सां जोड़ियो ॿियो कुझु बि कोन थींदो। तंहिंजे करे दुआ आहे त अलाह ताला असांखे तौहीद जी अज़मत सम्झ में अचे, शिरक खां बचाए। ॿियो केरु कुझु बि कोन करे सघंदो। अब साईं सां फिटाई, बाबा साईं मुंहिंजी यारी आहे, मथे यार सां नुक़सानु पहुचंदो त उहो ॾींदो। ला यनफउम वला यदुरुम, अलाह चए थो नफ़ो नुक़सानु मुंहिंजे हथ में आहे। अब ॾिसी नुक़सानु थी वियुसि। अजीब अजीब ॻाल्हियूं जेके हाणे माण्हुनि खे थोरो तालीम शूर आयो आहे त कुझु कुझु घणो कुझु रही वियो आहे, पर हाणे अञा बि अॻिते अलाह कंदो सम्झ ईंदी। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।